कंडियारा शहर जे वार्ड नंबर 12 जे रहवासी हाजी हबीबुल्ला कलेरी पंहिंजे पुट मुक़ीम सां गॾु नओं ॻोठ जे बासर जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब कंडियारो अॻियां एहतजाज कयो। उन मौक़े ते हबीबुल्ला कलेरी दाहींदे चयो त नओं ॻोठ वासी ख़ालिद पीरज़ादो खां ट्रैक्टर वरितो हो, जंहिंजा पैसा ॾेई चुकिया आहियूं, पर हिन असां धोखेबाज़ी कंदे मूंखे जाली कागज़ ॾिना। असुल कागज़ घुरण ते हू मछड़जी पियो। बाद में असां मेहर वासी रोशन खोसो खे 5.5 लख ॾिना, जंहिंखां पोइ असांखे ट्रैक्टर जा असुल कागज़ मिलिया। हाणे जॾहिं असां ख़ालिद पीरज़ादो खां 5.5 लख रुपया घुरिया आहिनि त हू पैसा ॾियण खां इनकार करे रहियो आहे। असां ख़िलाफ़ मीडिया ट्रायल करे असां ते पाण खे अगवा करण जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। असां ते कूड़ा केस दाख़िल कराइणु चाहे थो। पैसा बि असांजा आहिनि, परेशान बि असांखे थो करे। ख़ालिद पीरज़ादो साणनि ठगी कई आहे। हिकु ॿिए ट्रैक्टर जा बि कागज़ रहियल आहिनि। अहिड़ी धां संदसि चङनि खे बि ॾिनी आहे। हिन चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट समेत वसपारनि खे अपील कई त नोटिस वठी असांखे पैसा वापसि ॾियारिया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।